दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु आउं तव्हां सां मुखातिबु आहियां ऐं मूंखे कुझु ॾींहं अॻु में बेसिकली अचिणो हुयो तव्हां सां। जेको मूं वाइदो कयो हो जेको टॉपिक आहे डिजिटल डाकू ऐं नॉन डिजिटल डाकू ते तव्हांखे ॿुधाइणो हुयो त इहे कहिड़े क़िस्म जा डाकू आहिनि जेके असांजे नौजवाननि खे बेसिकली फासाइनि था। सो मूंखे बेसिकली सैटरडे ते इहो सेक्शन करिणो हुयो, वरी संडे ते मूं पोस्टपोन कयो ऐं कुझु मसरूफ़ियत जे करे आउं न करे सघियुसि। तो अॼु आउं तव्हां सां हाज़िर आहियां। तो अॼु जो टॉपिक आहे डिजिटल डाकू ऐं नॉन डिजिटल डाकू। हाँ, डिजिटल डाकू खे तव्हां स्कैमर्स चवंदा आहियो, जेके तव्हांखे ईमेल जे ज़रिए तव्हांखे कूड़ी ऑफर्स वग़ैरह ॾींदा आहिनि ऐं उनखां अलावा जेको आहे सो कंहिं न कंहिं तरीक़े सां तव्हांखे फ़ोन्स वग़ैरह कंदा आहिनि ऐं जंहिंजे चाल में तव्हां अक्सर नौजवान जेको अची वेंदो आहे। सो उन्हनि सां कीअं मुंहुं ॾिजे। ॿियो हूंदो आहे नॉन डिजिटल डाकू। नॉन डिजिटल डाकू हूंदा आहिनि जेके एजेंट्स वग़ैरह हूंदा आहिनि, जेके सऊदी अरबिया मां UAE मां पर अक्सर सऊदी अरब मां जेके तव्हां दोस्तनि सां राब्तो करे तव्हांखे आज़ादु वीज़ा जो जेको झांसो ॾींदा आहिनि त असां वटि आज़ादु वीज़ा आहे। सो अॻु में असां एजेंट्स जे बारे में तव्हांखे थोरो ॿुधाईंदो हलां। मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी त अॼु वारो सेशन जेतिरो शॉर्ट थी सघे ओतिरो, कंहिं लॉन्ग सेशन थी थो वञे त पोइ दोस्त ॿुधनि कोन था। सऊदी अरबिया जो जेको मशहूरु वीज़ा जो कॉन्सेप्ट आहे आज़ादु वीज़ा। आज़ादु वीज़ा का बि वीज़ा न हूंदी आहे ऐं इन जो नालो असांजो आम माण्हुनि सिर्फ़ु हुन रखियो आहे आज़ादु वीज़ा। बाक़ी आज़ादु वीज़ा जो को बि कॉन्सेप्ट, को बि लीगली हुनजी का बि एग्ज़िस्टेंस कोन्हे का ऐं लीगल हुनजी का बि हैसियत कोन्हे का। असल में थींदो छा आहे त सऊदी अरब जा जेके अरब हूंदा आहिनि उहे पंहिंजो लेबर या पंहिंजो साए खे ख़ासि हिकिड़ो ड्राइवरी जो वीज़ा इशू कराईंदा आहिनि। पोइ उन्हनि मां तक़रीबन 95% जेके अरब आहिनि पंहिंजो वीज़ाऊं जेके आहिनि उहे सेल कंदा आहिनि बेसिकली। उते पोइ जेका बि पाकिस्तानी उते मौजूदु हूंदा आहिनि, असांजा रहवासी जेके आहिनि, सिंध जा हुजनि चाहे पंजाब जा हुजनि चाहे कहिड़े बि सूबे जा हुजनि, पोइ उन अरब सां उन्हनि जी डीलिंग हूंदी आहे त भई इहा जेका वीज़ा आहे उहो अरब खे वीज़ा मुंहिंजे ख़्याल में त 1500 खां 2000 या 1000 रियाल में पवंदी आहे। पोइ उनजी कमिटमेंट जेका एजेंट सां हूंदी आहे या लोकल तव्हांजे माण्हू सां इहा हूंदी आहे त भई ठीकु आहे, मूंखे 1000 रियाल में वीज़ा पियो आहे पर आउं तव्हांखे 8000 में सेल आउट कंदुसि त या 5000 में सेल आउट कंदुसि या 4000 में। जेतिरा हुनजा रिलेशन्स स्ट्रॉन्ग हूंदा अरब सां ओतिरो हुनखे सस्तो वीज़ा मिले। पर अरब खे 1000 ऐं 2000 रियाल जे विच में उहो वीज़ा इशू थी वेंदो आहे, लेबर जो स्पेशली वीज़ा इशू थी वियो। उतां जो जेको एजेंट आहे, लोकल माण्हू आहे, उनखां वीज़ा 5000 या 8000 में सेल आउट कयो। पोइ जॾहिं पाकिस्तान ईंदो आहे त पोइ मिटनि माइटनि उहे साॻी वीज़ा हू 10,000 रियाल ते बि विकिणो कंदो आहे, हू 15,000 रियाल ते बि विकिणो कंदो आहे, 20,000 रियाल ते बि विकिणो कंदो आहे। डिपेंड कंदो आहे हू माइट सां केतिरो सचो आहे, हुन खां केतिरो पैसो ठाहे थो। इहा थी सघे थो त हिकिड़े अरब खां हिकिड़े पाकिस्तानी वीज़ा वरिती, वरी उन पाकिस्तानी खे ॿिए वरिती, वरी ॿिए खां टे वरिती, टे खां चोथें वरिती। जेतिरा मिडिल मैन वधंदा वेंदा ओतिरो उन वीज़ा जी जेका आहे वैल्यू आहे उहा वधंदी वेंदी आहे। मूं एतिरे क़दुरु ॾिठो त आज़ादु वीज़ा तक़रीबन जेके आहिनि इहे सऊदी अरब वारा लेबर वीज़ा 22,000 रियाल में मूं माण्हुनि खे ॾिठो विकंदे। पर नॉर्मल रेट जो जेको आज़ाद जो जेको विकिणण जो वीज़ा आहे उहो अक्सर माण्हू 5,000 रियाल में या 4,000 रियाल में सऊदी अरब मां वठंदा आहिनि। पोइ को 8,000 में खपाईंदो आहे, को 12,000 में, को 18,000 में, को 20,000 में, डिपेंड कंदो आहे केतिरे हथनि मां वीज़ा अचे। हाणे आज़ादु वीज़ा हूंदी छा आहे, सिंपल वीज़ा हूंदी आहे, उन में लीगल आज़ादु को बि कुझु बि लिखियलु न हूंदो आहे। अरब जी हिकिड़ी कमिटमेंट हूंदी आहे त भई ठीकु आहे, भई इहो लेबर हिते अची वञे, आउं हिनखे को बि जॉब न ॾींदुसि, उनजे कामे जा पैसा बि पाण भरींदो, सभु कुझु पाण भरींदो, हिते अची करे साल ताईं भले आज़ादु आहे, जिथे वणेसि उते कमु करे, जेतिरो वञे थो कमु। साल खां बिफोर जेको आहे सो पंहिंजी जेका आहे सा वीज़ा ट्रांसफर कराए वञे ॿिए कंहिं कफ़ील ॾे। छाकाणि त उन में उनखे फ़ाइदो इहो हूंदो आहे जेकॾहिं उहो ट्रांसफर साल जे अंदरि ॿिए कंहिं कफ़ील ॾे उहो आज़ादु वीज़ा कराए वेंदो त पोइ उनजो स्लॉट ख़ाली थी वेंदो, वरी उनजे अॻियां ॿी वीज़ा इशू कराए ॾींदो, पोइ वरी ॿी वीज़ा सेल करण जो ऑप्शन हूंदो। जेकॾहिं उहो दोस्त जेको हितां आज़ादु वीज़ा ते वियो आहे उहो जेकॾहिं ट्रांसफर करण में नाकाम थो वञे त पोइ वरी कफ़ील उनखे इहो चवंदो आहे त तव्हां जेको आहे सो असांखे 500 रियाल या 1000 रियाल डिपेंड कंदो आहे नेचर ते या वास्ते ते, उहे असांखे महीने ते ॾियो। जेकॾहिं महीने पोइ 3 महीननि जो टाइम ॾींदो आहे, जेको महीने ते नथा ॾियो त मां तव्हांजी वीज़ा ख़तमु थो करायां। पोइ अक्सर माण्हू हर महीने ते 500 रियाल, 200 रियाल, 300 रियाल, जेतिरो हुन सां अरब सां तय थिए उहो हुनखे ॾींदो रहंदो आहे त जीअं उहा वीज़ा हुनखे मतिलबु त क़ाइमु ऐं बरक़रार आहे। अहिड़े क़िस्म जी वीज़ा खे आज़ादु वीज़ा चयो वेंदो आहे। त मूं तव्हांखे अॻु में ॿुधायो त लीगली का बि अथोराइज़ न हूंदी आहे, पर हू जॾहिं उते वञण खां पोइ जंहिं कफ़ीले जो वीज़ो हूंदो आहे उनखां उहो आज़ादु हूंदो आहे, हुनखे उहो आज़ादी ॾेई छॾींदो आहे त बाबा तुंहिंजो जिते वणे उते वञी दिलि कमु माना कमु कर, मूं वटि कमु कोन्हे को। कुझु परसेंट अहिड़ो बि हूंदो आहे जिते हू कमु कंदा बि आहिनि।
अच्छा, ॿिया जेके वरी एजेंट्स वेठा आहिनि जेके माना इहे त एजेंट उहे थिया जेके उते लोकली अवेलेबल आहिनि, उन्हनि वीज़ा ख़रीद कयो, पोइ मिटनि माइटनि में या कंहिंखे बि उन्हनि खे परचेस करे ॾिनो। ॿिया एजेंट्स वेठा आहिनि जेके लेबर जे नाले ते रिक्रूटमेंट एजेंसीज़ आहिनि, उहे कराची में आहिनि, उहे लाहौर में आहिनि, उहे जेको आहे सो उनखां अलावा इस्लामाबाद में आहिनि, पिशावर में वेठा आहिनि। उन्हनि वटि बि आज़ादु वीज़ा ईंदो आहे, उन्हनि जी का बि फीस कोन हूंदी आहे, सिर्फ़ु टिकट जा मेडिकल जा पैसा वठंदा आहिनि। उहो किथे पोइ लख रुपयो पाकिस्तानी ख़र्चु थींदो आहे, या 60,000 रुपया या 80,000 रुपया ख़र्चु ज़रूरु थींदो आहे। ऐं जेकॾहिं हुनजी का रिक्वायरमेंट हूंदी आहे त एजेंट ज़रूरु हुनजा पैसा वठंदो आहे। ऐं जेकॾहिं उहो एजेंट पाण डायरेक्टली तव्हां सां राब्तो कंदो त पैसा तव्हांजा घटि लॻंदा, पर जेकॾहिं तव्हां ॿिनि टिनि माण्हुनि जे ज़रिए जेकॾहिं को एजेंट अची थो वञे त उहो तव्हां सां कूड़ बि ॻाल्हाईंदो ऐं तव्हां खां पैसा बि वधीक वसूल कंदो आहे। त महिरबानी करे अहिड़नि एजेंट्स खां थोरो बचो ऐं कोशिशि कयो त इहे जेके एजेंट्स आहिनि न, छाकाणि त कराची में जेको रिक्रूटर वेठो आहे उहो लाड़काणे कोन थो अचे, उहो शिकारपुर कोन थो अचे, उहो सखर कोन थो अचे, उहो मतिलबु त दादू कोन थो अचे। पोइ उहो छा कंदो आहे त उन ॻोठ जा माण्हू या उन इलाइक़े जा माण्हू जेके एक्टिव माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे उहो जेको आहे सो पाण सां मिलाईंदो आहे, उनखे चवंदो मूंखे माण्हू हथु करे ॾे, मूं वटि वीज़ाज़ आहिनि। उहो छा कंदो आहे त एजेंट जी जेकॾहिं फीस ₹1,00,000 आहे या ₹1.5 आहे, त पर ॻोठ अची करे उहो छा कंदो आहे त उहो वरी आम माण्हू खे ॿुधाईंदो आहे भाई हुनजी फीस ₹2.5 आहे। त माना असुल में ख़र्चो हुनजो ₹1,00,000 हूंदो, पर ॻोठ वारे माण्हू खे जो ₹2.5 ॿुधाईंदो, ₹1.5 उहो विच वारो एजेंट पाण खाई वेंदो आहे। अच्छा, 1.5 लख त खाईंदो त अलॻि आहे, पर उनखां अलावा भाईजान जेको आहे सो उन कूड़ ॿुधाईंदो आहे त भई तोखे हेतिरी पघार मिलंदी, तूं एतिरो सुखियो हूंदे, हीअं हूंदे, माना उन ख़्वाब सुहाना बि करे ॿुधाईंदो आहे। पर हक़ीक़त में ईअं न आहे। त हक़ीक़त में लेबर जी जेका कंडीशन आहे सऊदी अरब में ॾाढी ख़राबु हूंदी आहे। हिकिड़े हिकिड़े कमरे में 8-8 माण्हू रहंदा आहिनि, 20 ॼणनि जे लाइ हिकिड़ो हिकिड़ो बाथरूम हूंदो आहे। ज़िंदगी वीचारी ॾाढी मतिलबु मिज़रेबल हूंदी आहे ऐं महीने में मुश्किल सां 1100, 800, 900 रियाल मुश्किल सां बचाए सघंदा आहिनि ऐं अॻु में हू तक़रीबन 20,000 रियाल ख़र्चु करे अची पहुची वेंदा आहिनि। सो ॾाढा तंग बि थींदा आहिनि। के वरी कुझु रेशो तमामु घटि माण्हुनि जा जेको उते इस्टेब्लिश थींदा आहिनि। सो महिरबानी करे अहिड़नि जेके न एजेंटनि खां जेको न इहे जेके नॉन डिजिटल डाकू मां हिनखे चवंदो आहियां, इन्हनि खां बचो, इन्हनि जी मकाननि खां बचो, इन्हनि जी होशियारी खां बचो। ऐं अॼुकल्ह सऊदी अरब में तमामु घणी सख़्ती आहे। ऐं कंहिं बि दोस्त खे इहा सलाह न ॾींदुसि त को आज़ादु वीज़ा ते तव्हां ख़र्चु करे पैसा भरे सऊदी अरब वञो। मां सभिनी दोस्तनि खे, सिंध जे स्पेशली दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो त महिरबानी करे इहो जेको आज़ादु वीज़ा तव्हां जेको पैसनि ते वठी वञो था, महिरबानी करे उहा हाणे कॾहिं बि न वठी वञो तव्हां। अनटिल अनलेस कंहिंजो को ज़ाती रिलेशन आहे, उनखे 100% का कंफर्मेशन आहे त पोइ अलॻि ॻाल्हि आहे। अदरवाइज़ सऊदी अरब जा अॼुकल्ह हालात अहिड़ा कोन्हनि के, ऐं को बि अहिड़े क़िस्म जो जेको नॉन डिजिटल डाकू जेकॾहिं तव्हां वटि अचे थो त महिरबानी करे उन नॉन डिजिटल डाकू खे का बि लिफ्ट न करायो, उनजी का बि ॻाल्हि न ॿुधो। ऐं जिते तव्हांजो इतमाद हुजे, जिते तव्हांखे ख़बर हुजे त भई हीअ असांजो सही माण्हू आहे, पंहिंजे घर जो माण्हू आहे ऐं सही तरीक़े सां तव्हांखे जेको आहे सो वहिंवार करे थो, पोइ अलॻि मामिलो आहे। बाक़ी आज़ादु वीज़ा जो लीगली को बि कॉन्सेप्ट कोन हूंदो आहे। सिंपल वीज़ा ई हूंदी आहे जेका सेल आउट कई वेंदी आहे, पोइ उते तव्हांखे आज़ादु छॾियो वेंदो आहे। सो हाणे अॼुकल्ह जे दौर में महिरबानी करे अहिड़नि एजेंटनि खां, अहिड़नि नुमाइंदनि खां महिरबानी करे बचो। ऐं सऊदी अरब जा हालात अॼुकल्ह एॾा भला बहितर कोन आहिनि जो तव्हां उते सही तरीक़े सां सर्वाइव करे सघो। हाणे इहो मामिलो थियो एजेंट्स जो, नॉन डिजिटल जो। हाणे जो त डिजिटल डाकू, असां सां अक्सर नौजवान राब्तो कंदासीं, असांखे ईमेल्स आहियूं, जॉब ऑफर आई आहे $3,000 जी, $1,200 जी, 4,000 दिरहम जी, 8,000 दिरहम जी। ऐं अक्सर 99% जेके बि ऑफर्स आहिनि उहे ऑलमोस्ट कूड़ियूं थियूं अचनि दोस्तनि ॾे। अच्छा, हिकिड़ो दोस्त आहे जेको अप्लाई बि जॉब लाइ कोन थो करे, इंटरव्यू बि कोन थो ॾे, हुनजे बावजूदि बि हुनखे ऑफर लेटर अची थो वञे, उहो ख़ुशि थो थी वञे। दोस्तो थोरो अक़ल जो इस्तेमालु कयो। हिकिड़ी जॉब जे लाइ तव्हां अप्लाई कोन कयो आहे, उन लाइ तव्हां इंटरव्यू कोन ॾिनो आहे, तव्हांखे ऑफर लेटर कीअं थो अची सघे? इहो त अक़ल हिकिड़ो तव्हां पंहिंजो यूज़ कयो न। त इहा शइ हाउ इट इज़ पॉसिबल? अॼुकल्ह जे दौर में एतिरो कॉम्पिटिशन जो दौरु आहे ऐं तव्हांखे अचानक का ईमेल अची थी वञे ऐं उहो तव्हांखे चए थो त भई मूं वटि अचो, जॉब कयो, ही लीगल प्रोसेस आहे। राइटअप उहो एतिरो त ज़बरदस्त लिखंदा आहिनि जो आम माण्हू उन राइटअप मां इम्प्रेस थी थो वञे। ऐं उनखां अलावा हू जेका ड्राफ्टिंग लिखनि था, जेके डॉक्यूमेंट स्टेप सां तव्हांखे ठाहे मोकिलीनि था न, उन में बि तव्हां दोस्त जेको आहिनि ॾाढा मतिलबु कंफ्यूज़ था थी वञो, यार एॾी ज़बरदस्त तरीक़े सां स्टैम्प लॻल आहिनि। भाईजान इहे समूरो जेको बि सभु स्केम्स अथव, इहे सभु स्केमर्स वेठा आहिनि पूरी दुनिया में। उन्हनि जो कम ई सिर्फ़ु इहो आहे त उहो डॉक्यूमेंट अहिड़े तरीक़े सां तव्हांखे ॾियनि जो तव्हां इम्प्रेस थी वञो। छाकाणि त आम माण्हू खे ख़बर कोन्हे त डॉक्यूमेंट कीअं ठहंदो आहे, छा ठहंदो आहे। हू को UAE जी स्टैम्प ॾिसी थो वठे त हू माना इम्प्रेस थो थी वञे, यार वाक़ई गवर्नमेंट खां आयो आहे, कंहिं सुठी कंपनी मां आयो आहे। पोइ छा थो करे, उहो उन्हनि खे रिस्पॉन्स थो करे। अच्छा, पहिरीं ईमेल में पैसा कोन था घुरनि, पहिरीं ईमेल में चवनि था बाबा पंहिंजा डॉक्यूमेंट असांखे जमा करायो, पोइ तव्हांजो जेको असां केस सबमिट कयूं था।
तव्हां पंहिंजा लीगल डॉक्यूमेंट तव्हांजी ज़मानत आहे भाईजान, महिरबानी करे कंहिं सां बि इहा लीगल डॉक्यूमेंट शेयर न कंदा कयो। इहो लीगल डॉक्यूमेंट तव्हांजो किथे बि ग़लति इस्तेमालु थी सघे थो। महिरबानी करे लीगल डॉक्यूमेंट अणॼाण माण्हू सां कॾहिं बि शेयर न कंदा कयो। पर्टिकुलरली इहो जेको ईमेल अहिड़े क़िस्म जी अचे थी, हुनखे तव्हां डिग्रीज़ जा, शिनाख़ती कार्ड जा, पासपोर्ट जा जेके डॉक्यूमेंट्स तव्हां मोकिलियो था न, महिरबानी करे कॾहिं बि न मोकिलियो अनटिल अनलेस तव्हांखे पक हुजे त हिन कंपनी में मूंखे जॉब ऑफर, हिन मूं इंटरव्यू मूं ॾिनो आहे ऐं हिननि खे वाक़ई मुंहिंजी डॉक्यूमेंट ज़रूरत आहे। सो महिरबानी करे अहिड़े क़िस्म जे न जेके स्केम्स अचनि थियूं, तव्हांखे ईमेल्स वग़ैरह अचनि थियूं, हमेशह इनखे गौर सां ॾिसंदा कयो त इहा जेका ईमेल आई आहे इन जॉब लाइ तव्हां अप्लाई कयो हुयो या न कयो हुयो। नंबर 1 ॻाल्हि इहा। नंबर 2 ॻाल्हि इहा त इन जॉब जे लाइ तव्हांजो इंटरव्यू थियो हुयो या न थियो हुयो। ऐं 3 ॻाल्हि इहा त जेका जॉब आई आहे इहा तव्हांजी फील्ड सां रिलेवेंट आहे बि या न बि आहे। इहे 3 शयूं तमामु घणियूं इंपॉर्टेंट आहिनि। ॿियो, जेका ईमेल अचे थी उहा ईमेल कंपनी जी ईमेल आहे या न आहे, कंपनी जी वेबसाइट ॾिनल आहे या न आहे। उनखां अलावा हेठां हुनजो कंप्लीट एड्रेस या वेबसाइट प्रॉपर आहे या न आहे। इहे सभु शयूं भाईजान चेक कयूं वेंदियूं आहिनि ऐं हुनखे उनजी वरी वेबसाइट ते वञी करे उन कंपनी जी प्रोफाइलिंग बि ॾिठी वेंदी आहे, उहो प्रोफाइल सही आहे या न आहे। इहे 4-5 शयूं आहिनि जेके तव्हांखे चेक करणियूं पवंदियूं। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त अहिड़ी जॉब ऑफर जंहिंमें तव्हां उन में अप्लाई न कयो हुजे ऐं उन में तव्हांजो को इंटरव्यू न थियो हुजे, अहिड़ी जॉब ऑफर त 99 छा बल्कि 100% उहो समूरो कूड़ हूंदो आहे। सो महिरबानी करे अहिड़े ईमेलनि ते को बि ध्यानु न ॾींदा कयो। ऐं कॾहिं कॾहिं ईमेल्स अहिड़ियूं त मतिलबु त ज़बरदस्त तरीक़े सां लिखी वेंदियूं आहिनि ऐं ठाही वेंदियूं आहिनि जो तव्हां पाण उन्हनि जेको ईमेल्स मां ॾाढो इम्प्रेस थी वेंदा आहियो। त महिरबानी करे अहिड़नि ईमेल्स मां तव्हां इम्प्रेस न थींदा कयो। ऐं कॾहिं कॾहिं तव्हांखे वरी क्रेडिट कार्ड जी इंफॉर्मेशन बि घुरी वेंदी आहे। डोंट शेयर एनी इंफॉर्मेशन जंहिंखे तव्हां सुञाणो कोन था, जंहिंजी ख़बर कोन्हे का। क्रेडिट कार्ड जी इंफॉर्मेशन बि अक्सर अमेरिका में त तमामु घणो इहे स्कीम्स हलनि थियूं। उनखां अलावा कूड़ियूं कॉल्स बि तव्हां ॾे अचनि थियूं। अमेरिका जहिड़े मुल्क में तक़रीबन चवंदा त जेके कूड़ियूं कॉल जेके डिजिटल डाकू आहिनि उन्हनि जो मिलियंस में बिज़नेस आहे। ऐं पूरी दुनिया में जेके इहे स्कैमर्स आहिनि, डिजिटल डाकू आहिनि, तक़रीबन चवंदा त लॻभॻि $1 बिलियन जी इहा इंडस्ट्रीज़ आहे जेका कमाए थी। जे उन्हनि जो बाक़ाइदा कॉलिंग सेंटर्स आहिनि। इंडिया इन्हनि जो हब आहे जिते ई कॉलर्स वेहनि था, उनजो ॻाल्हाइण जो हिकिड़ो उन्हनि खे फ़न आहे, कीअं माण्हुनि खे चरियो करे सघनि था। मूंखे बि अलाए केतिरियूं कॉल्स ईंदियूं आहिनि, अलाए केतिरियूं ईमेल्स ईंदियूं आहिनि ऐं हुन कॾहिं बि रिस्पॉन्ड कोन कंदो आहियां। मूंखे ख़बर हूंदी आहे त हीअ जेके स्कैमर्स आहिनि असां इंफॉर्मेशन कैच करणु चाहिनि था। पाकिस्तान में ठीकु आहे, क्रेडिट कार्ड माण्हू घटि था इस्तेमालु कनि, IRS जो घणो को सेटअप कोन्हे को, पर अमेरिका में त इहा तमामु डिजिटलाइज़ शयूं तमामु घणियूं आहिनि। हिते कॉल्स बि तमामु घणियूं ईंदियूं आहिनि। अहिड़नि कॉलनि खां, अहिड़नि शयुनि खां तव्हां बचो। असां 2-3 दोस्त इन मामले में फुरिजी चुका आहिनि। सो महिरबानी करे अहिड़नि डिजिटल डाकुनि खां परे रहो ऐं ईमेल जेका बि तव्हां ॾे अचे प्रॉपर तरीक़े सां रिस्पॉन्ड कंदा कयो। जॾहिं तव्हांखे बिल्कुलु पक हुजे त इहा वाक़ई सही ईमेल आहे, ऑथेंटिक ईमेल आहे, इन्हनि खे तव्हां सुञाणो था, इन्हनि सां तव्हांजो राब्तो आहे, then you respond. Otherwise, please don't respond on those emails. ऐं पंहिंजा जेके बि वैल्यूएबल डॉक्यूमेंट्स आहिनि उहो कॾहिं बि कंहिं सां बि शेयर न कयो। मूंखे हिकिड़ो दफ़ो मूंखे हिकिड़ी जॉब लाइ ऑफर कई, हिन में कंपनी जो नालो एक्ज़ॉन मोबिल। त मूंखे कुझु ॾींहंनि खां पोइ वरी मूं ॾे छा थियो त उन्हनि हिकिड़ो क्वेश्चनरी मोकिलियो त बाबा हीअ असांजा सुवाल आहिनि, हिन तव्हां जॉब लिखी मोकिलियो। अच्छा, ईमेल बि एक्ज़ॉन मोबिल जे नाले सां आई। अच्छा, एक्ज़ॉन मोबिल जे आख़िर में AE लिखियलु, मूं हुन ते नोट न कयो। मूं छा कयो, पूरी हिन ईमेल खे रेस्पॉन्ड कयो, जॉब लिखा, साईं मल्हा साहिबु दोस्त आहे असांजो, उनखां सलाह वरिती, वरी मुंहिंजी मोकिलिया त मूंखे जॉब ऑफर लेटर अची वई। ऑफर लेटर अचण खां पोइ अॻिते प्रोसेस वरी मूंखे चवंदो तव्हांखे कुझु पैसा ॾियणा पवंदा। पोइ ख़बर पई त भई इहो हिकिड़ो स्कैम हुयो। त मूं जहिड़ो माण्हू बि जेको पाण खे थोरो घणो ॾाहो सम्झे थो, त भई शयुनि खे सम्झे थो, इहे जेके स्कैमर्स आहिनि या डिजिटल डाकू आहिनि, सो मूं जहिड़ो माण्हू बि धोखो खाई सघे थो हिन मामले में। त तव्हां अंदाज़ो लॻायो त हिकिड़ो सादो माण्हू कीअं न धोखो खाईंदो। ऐं जो स्पेशली जेके बेरोज़गार नौजवान वेठा आहिनि उहे त जल्दी में धोखो खाई था वञनि ऐं इवन पैसा ॾियण लाइ बि तयारु था थी वञनि। उनखे ख़बर आहे त पाकिस्तान मां हू 20 लख तव्हां खां न घुरंदा। पाकिस्तान में तव्हां घणो घुरंदा? 40,000 रुपया, 50,000 रुपया, 60,000 रुपया। उनखे ख़बर आहे एतिरा पैसा घुरूं जेको पाकिस्तान वारा ॾेई सघंदा। सो महिरबानी करे अहिड़नि डिजिटल डाकुनि खां ऐं नॉन डिजिटल डाकुनि खां बचो। इहे जेके आहिनि इहे तव्हांखे बेसिकली तव्हां खां कंहिं न कंहिं तरीक़े सां पैसा फुरणु चाहींदा आहिनि। त जॾहिं बि तव्हां का बि ईमेल चेक कयो त मेक श्योर कयो त तव्हां
जेकॾहिं का जॉब ऑफर वग़ैरह अचे थी या को कंहिं बि क़िस्म जी ईमेल अचे थी तव्हांखे ख़बर हुजे त इन जॉब ऑफर जे लाइ तव्हां अप्लाई कयो, तव्हां इंटरव्यू थियो ऐं तव्हांखे बिल्कुलु पक हुजे त वाक़ई राइट पर्सन आहिनि, तॾहिं रिस्पॉन्ड कंदा कयो, अदरवाइज़ डाउन रिस्पॉन्ड टू देम। सो इहो मुंहिंजो मैसेज हुयो डिजिटल डाकू ऐं नॉन डिजिटल डाकू जे बारे में। उमेदु आहे तव्हांखे इहा इंफॉर्मेशन जेका असां कंहिं बि तरीक़े सां तव्हांखे फ़ाइदेमंद साबित थींदी। ऐं कुझु वरी अहिड़ा बि डाकू आहिनि जेके रिक्रूटमेंट एजेंसीज़ पाण जेके कनि था, पोइ वरी उनजो जेको आहे सो पाण सेशन्स वग़ैरह बि कंदा आहिनि या कंदा राब्तो बि कंदा आहिनि, पोइ उन्हनि खे पंहिंजी कंपनी में हायर करे पोइ कमीशन वग़ैरह बि खाईंदा आहिनि। उहो हिकिड़ो वरी अलॻि टॉपिक आहे, जेकॾहिं को मौक़ो मिलियो त उन ते टॉक करबी। ऐं कंहिं बि दोस्त खे जेकॾहिं को एजेंट अहिड़ो हथु अचे थो या को अहिड़ो डिजिटल डाकू स्कीमर्स तव्हांखे नज़र अचे थो त महिरबानी करे मूंसां बि डायरेक्ट तव्हां राब्तो करे सघो था। असांजी जेका ऑफिस आहे हैदराबाद में उते बि तव्हां राब्तो करे सघो था। www.ssdpglobal.org ते तव्हां राब्तो करे सघो था। उते असांजी समूरी इंफॉर्मेशन अवेलेबल आहे। मुंहिंजो फेसबुक अवेलेबल आहे, तव्हां जीअं मूंखे टेक्स्ट कंदो आई विल रिस्पॉन्ड यू। तव्हांखे कंहिं बि क़िस्म जी का बि सलाह खपे थी, का बि ईमेल अचे थी, उन में बाक़ाइदा गाइडेंस असां तव्हांखे प्रोवाइड करण लाइ तयारु आहियूं। ऐं हिन महिल असां अल्हम्दुलिल्लाह सभई शागिर्दनि खे इन्हनि शयुनि खां बचायो आहे, इन स्कीमर्स खे ॿुधायो आहे त भई हीअ स्कीम अथव, हीअ स्कीम न आहे। सो प्लीज़ पंहिंजो बि ख़्यालु कजो ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि इहा ॻाल्हि ॿुधायो त जॾहिं बि अहिड़े क़िस्म जी ईमेल्स अचनि या अहिड़े क़िस्म जी कॉल्स अचनि त महिरबानी करे अलर्ट रहनि ऐं उन्हनि शयुनि खे सम्झनि त वाक़ई इहो मामिलो हक़ीक़त आहे या न। थैंक यू वेरी मच।